असीं हाणे NIOS जो सीनियर सेकेंडरी जो सिंधी विषय में सामूंडी सीपूं टियों सबक़ु पढ़ंदासीं। सामूंडी सीपूं जेका लिखियलु आहे बेवस द्वारा। अचो त अॻियां पढ़ूं। नंढपण में तव्हां तमामु घणियूं कविताऊं ऐं बैत यादि कया हूंदा। केतिरियूं ई कविताऊं ऐं बैत तव्हां पढ़िया बि हूंदा। इन्हनि कविताउनि खे पढ़ंदे शायदि तव्हांजे मन में हिकु सुवालु पैदा थींदो त कविता छा आहे? उहे कहिड़ा तत्व आहिनि जेके कविता खे नसर खां अलॻि था कनि? इन्हनि जो जवाबु ॻोल्हींदे तव्हां महसूसु कयो हूंदो त कविता में भाव ऐं नसर में वीचारनि जी गहराई हूंदी आहे। इंसान पंहिंजे हर आज़मूदे खे कंहिं न कंहिं नमूने ज़ाहिर करण जी कोशिश कंदो आहे। केतिरा दफ़ा इंसान कंहिं आज़मूदे खे चई करे या ॻाल्हाए ज़ाहिर नथो करे सघे, उनखे हू ॻाए करे इशारनि में या अदाकारीअ सां भावनाउनि खे ज़ाहिर करे सघे थो। कविता या बैत में जेके भाव ज़ाहिर थींदा आहिनि उहे पढ़ंदड़नि जी दिलि खे छूहंदा आहिनि, छाकाणि त हिन में भावना जी गहराई हूंदी आहे ऐं पेशकश में नज़ाकत हूंदी आहे। 10हें दर्जे में तव्हां कवि बेवस खे पढ़ियो आहे। हिन सबक़ में असां बेवस जे चुंड सामूंडी सीपुनि खे पढ़ी सम्झण जी कोशिश कंदासीं। मक़सदु आहे हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ तव्हीं कविता खे सम्झी पेश कंदा, कविता जी अहमियत खे सम्झी वर्णन कंदा, कविता छो ऐं कीअं पढ़िजे ॿुधाईंदा, कविता जे भाव खे सम्झी ऐं पेश करे सघंदा, कविता में समायल फ़िलसुफ़ाणनि ख़्यालनि खे सम्झंदा ऐं उन्हनि जो वर्णन करे सघंदा। त हाणे बुनियादी सबक़ु आहे। बेवस जा ही शेर सामूंडी सीपूं मां खंयल आहिनि। बेवस सलीस ज़बान में सम्झाईंदे पंहिंजा भाव ज़ाहिर कया आहिनि। पहिरियों, सख़्त विलह बरसात में कंहिं राति सवड़ियुनि मां उथी ॾिस त ॿाहिरि बेअझनि लाइ वैल छा थो वहे। सख़्त विलह बरसात में कंहिं राति सवड़ियुनि मां उथी ॾिस त ॿाहिरि बेअझनि लाइ वैल छा थो वहे। अॼु ग़रीबनि जूं कखायूं झूपड़ियूं मालिक घुमे थो मंदर मस्जिद मढ़ीअ देवल टिकाणे खां टहे। ॾातर जनम ॾियण ते नईन खीर जी वहाई संसार में सफ़र खां पहिरीं समर अचे थो। ज़ात वहिदत में अची जो इश्क थियो इज़हार जो हुस्न हर खाइण लाइ पहिरियों पाण चोलो नार जो। लीक जिन टुॿकनि बणाई से त बेमिक़दार हा ॾेघ आई लीक खे छा खां भला सम्झी चओ। मां रहां जे तो अंदर थो तूं बि थो मूं में रहीं मूं बिना तुंहिंजो रहण पिणु आहे जोखे में जनाब। रहणीअ में नाहे आमिल कहणीअ में ख़ूब कामिल अहिड़ीअ सिख्या जो ॿियनि ते मुश्किल असर अचे थो। जोग जप तप साधना फ़िक़रात ऐं फ़ाक़िया कशी राह उल्टीअ जी ख़ता जूं 100 सज़ाऊं थियूं सहण। मिलण जे आसरे बेवस हयातीअ खे हलायां थो रही जे आस अणपूरी निधर नातो वरी छाजो। त अचो हाणे हिन जा चुंड लफ़्ज़ पढ़ूं। सलीस मन सवलो,
सख़्त यानी तमामु घणी, विलह थधि, सवड़ियुनि रजायुनि, बेअजन मने बेघर, वैल यानी मुसीबत, वहे यानी थिए, कखायूं मने कखनि पननि वारियूं, मालिक ईश्वर परमात्मा, मढ़ी मुसलमाननि जो धार्मिक स्थान आहे, देवल ईसायुनि जो धार्मिक स्थान, टिकाणो हिंदुनि जो धार्मिक स्थान, टहे मन परे रहे। अचो त हाणे असां हिकु भेरो वरी बेवस जे शेर खे पढ़ूं। सख़्त विलह बरसाति में कंहिं राति सवड़ियुनि मां उथी, ॾिस त ॿाहिरि बेअझनि लाइ वैल छा छा थो वहे। बेवस ग़रीबनि जो हिमायती हो। हिन शेर मार्फत बेवस इहो सम्झाए थो त सियारे जी मूंद में बरसाति बि पवंदी हुजे। इंसान पंहिंजे घरनि में सवड़ियुनि में सुम्हियल हूंदो आहे। उन्हनि खे चिताईंदे चवे थो त अहिड़ी थधि में ॿाहिरि सवड़ियुनि मां उथी निकिरी ॾिस त उन्हनि बेसहारा बेअझे इंसान लाइ कहिड़ो न वैल थिए। हिते कवीअ सियारे जी मूंद में ग़रीबनि जी हालति जो चिट चिटियो आहे। हिमायती मन तरफ़दार। ॿियो आहे, अॼु ग़रीबनि जूं कखायूं झूपड़ियूं मालिक घुमे, थो मंदर मस्जिद मढ़ीअ देवल टिकाणे खाट है। कवि ग़रीबनि जी झूपड़ियुनि में ईश्वर जो वास मञे थो। बेवस हिन शेर में ॿुधाए थो त परमात्मा ग़रीबनि जूं कखनि पननि सां अॾियल झूपड़ियुनि में वास करे थो। मंदर मस्जिद मढ़ीअ देवल ऐं टिकाणनि खां परे रहंदो आहे। टिप्पणी, हिन शेर में बेवस इहो ॼाणायो आहे त परमात्मा जो वासो ग़रीबनि जे जॻहियुनि में ई थींदो आहे। परमात्मा शाहूकारनि जे बंगलनि या मंदरनि मस्जिदनि देवल ऐं टिकाणनि खां परे रहंदो आहे। बेवस इहो बि सम्झायो आहे त ग़रीब जेके बेसहारा बेअझा हूंदा आहिनि उहे कीअं राति जो विलह थधि में ॿाहिरि सुम्हनि था पर उन्हनि जो वार विंगो नथो थिए। उहे ततीअ थधीअ में गुज़र करे बि परमात्मा जो शुक्र अदा कनि था। कॾहिं बि कंहिं सां का शिकायत या दांह नथा कनि, हर हाल में राज़ी रहनि था। हिते हिकु पासे ग़रीबनि खे अहमियत ॾिनी वई आहे ऐं उन्हनि लाइ हमदर्दीअ जी ॻाल्हि चई वई आहे। हाणे टियों पढ़ूं। ॾातर जनम ॾियण ते नैन खीर जी वहाई, संसार में सफ़र खां पहिरीं समर अचे थो। ॾातर मन परमात्मा, नैन मन तयारु करणु, वहाई वहाइणु, सफ़र यात्रा, समर मन सामान। त अचो सम्झूं हाणे। हिते कवीअ इहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त जनम खां अॻु ऐं हयातीअ में ईश्वर असांजे गुज़रान जो मुकमल बंदोबस्तु कयो आहे। बेवस सम्झायो आहे त ॿार जे जनम वठण खां अॻु उन जे लाइ परमात्मा खाधो तयारु करे छॾींदो आहे। याने ॿार माता जे गर्भ में हूंदो आहे त उन लाइ ॼमण खां अॻु ई खाधो तयारु थी वेंदो आहे। हिन संसार में इंसान जो सफ़र याने यात्रा शुरू थिए थी, उन खां अॻु ई संसार में सामान तयारु थी वञे थो। चौथों आहे, ज़ात वहीदत में अची जो इश्क थियो इज़हार जो, हुस्न हिरखाइण लाइ पहिरिया पाण चोलो नार जो। वहीदत माने हिकिड़ाई, इश्क माने प्यार, इज़हार माने ॾेखारणु, हुस्न माने सूंहुं, हिरखाइण माने मोहिण, पहिरियों माने पातो,
चोलो यानी पोशाक, नार मन स्त्री। कविअ हिन शाइरीअ में इश्क जे जज़्बे खे ऊच दर्जो अता कयो आहे। हिन शाइर में बेवस जी फ़िलसूफ़ी समायल आहे। बेवस चवे थो त वहिदत यानी हिकिड़ाई खे प्यार जो इज़हार करण लाइ शौक़ु थियो, उन हक़ इश्क खे इज़हारण लाइ पाण स्त्रीअ जी पोशाक पाए इश्क जो इज़हार कयो। हिते सूफ़ी मत खे क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं में आत्मा ऐं परमात्मा जे विच में प्रेम जो संबंध सभ खां ऊचो मञियो वियो आहे। प्रेम ज़रिए ई आत्मा ई परमात्मा ताईं पहुचे थी। टिप्पणी: हिननि शाइरनि में बेवस जी फ़िलसूफ़ी समियल आहे। बेवस वहिदत इश्क जो ज़िक्र बख़ूबी कयो आहे। बेवस जा ही शाइर संदसि रचना सामूंडी सीपुनि मां खंयल आहिनि। हिननि सामूंडी सीपुनि मार्फ़त बेवस जे शाइर में रवानी आहे। बेवस जे शाइर में गूढ़ो फ़िलसूफ़ी आहे ऐं संदसि शाइर सलीस ज़बान में बयानु कयल आहिनि। त हाणे सबक़ बाबति सवाल। सही जवाब चूंडे ॾींघनि में लिखो। ॿार जे जनम खां अॻु तयारु थिए थो अ खिचड़ी, ब फुल्को, स खीर, द भाॼी। ॿियो सवाल आहे, संसार में सफ़र खां पहिरीं अचे थो समर, पैसो, दुख के सुख। टियों सवाल, शाइर वहिदत जो मतिलबु ॿुधायो आहे घणाई, हिकिड़ाई, भीड़, अकेलाई। त हाणे सबक़ जे आधार ते इन्हनि जो जवाबु लिखणो आहे। पंजे ते, लीक जिन टुबकन बणाई से त बेमिक़दार हा, ॾेघ आई लीक खे छा खां भला सम्झी चओ। लीक मन लाइन, टुबका मन बिंदियूं, बेमिक़दार मन बेअंदाज़, ॾेघ मन लंबाई। बेवस हिन शाइर में सम्झ ते ज़ोर ॾिनो आहे। बेवस चयो आहे त नंढा नंढा टुबका हिकु ॾीघी लीक तयारु कनि था। इहो असांखे सम्झणो आहे त लीक में ॾेघ छा मां आई। मतिलबु त बेवस जी इहा फ़िलसूफ़ी आहे त सम्झ पुठियां हिकु ॿी सम्झ लिकल आहे। टुबके खे पंहिंजी हस्ती आहे। इंसान खे पाण में मेलाप सां हलणु घुरिजे। हाणे सबक़ बाबति सवाल। सही जवाब चूंडे ॾींघनि में लिखो। लीक ठहंदी आहे जादूअ सां, रांदि सां, टुबकनि सां, पंहिंजो पाणे ई। ॿियो सवाल आहे, सम्झ पुठियां छा लिकल आहे? अक़ुलु, अॿोझाई, होशियारी, ॿी सम्झ। इन सवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। अॻियां वधूं था छऊं, मां रहां जे तो अंदरि थो तूं बि थो मूं में रही, मूं बिना तुंहिंजो रहणु पिणु आहे जोखे में जनाब। जोखे में माना मुसीबत में। हिन शाइर में बेवस हिकु ॿिए सां आत्मिक संबंध वारी ॻाल्हि कई आहे। जीअं आशिक़ माशूक़ बिना रही न सघंदो आहे, ॿई हिकु ॿिए में वसनि था। आशिक़ माशूक़ खे चवे थो त मूं बिना तुंहिंजो रहणु ॼणु मुसीबत में रहणु मिसल आहे। सतु पढ़ूं। रहणीअ में नाहे आमिल, कहणीअ में ख़ूब कामिल। अहिड़ी सिख्या जो ॿियनि ते मुश्किल असरु अचे थो। बेवस हिन शाइर में सम्झायो आहे त जेको इंसान हालत में रहत में आमिल याने अमल न कंदो आहे, सिर्फ़ु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु यानी कहणीअ में होशियारु हुजे, त इन तरह जी सिख्या जो ॿियनि ते असरु न पइजी सघंदो आहे। यानी
कंहिं बि ॻाल्हि जो जेसिताईं पाण अमल न करे सघिबो, ॿिए कंहिंखे उन ॻाल्हि खे अमल करण जी सिख्या न ॾेई सघिबी। त चूंड लफ़्ज़ जी माना ॿुधायल आहियां। रहणी मन रहत, आमिल मन अमल करण वारो, कहणी मन चवणीअ में, ॻाल्हियुनि में, ऐं खूब मन घणो, कामिल मन अकाबर होशियार। टिप्पणी: बेवस खे नए दौर जो बानी शाइर चयो वेंदो आहे। बेवस पंहिंजी शाइरीअ में अलॻि अलॻि विषय खंया आहिनि। ही संदसि शाइर समुंडी सीपूं मां खंयल आहिनि जेके घाघर में सागर भरण जो कमु कनि था। सबक़ बाबति सवाल। सही जवाब चूंडे ॾिंगियुनि में लिखो। पहिरियों, रहणीअ में नाहे ख़ाल, कहणीअ में खूब कामिल। आमिल, कामिल, होशियार, कमज़ोर। ॿियो सवाल आहे, आशिक़ कंहिं बिना रही न सघंदो आहे। माउ, पीउ, भेण, माशूक। त अठूं आहे, जोग जप तप साधना, फ़िक्रात ऐं फ़किया कशी, राह उल्टीअ जी ख़ता जूं 100 सज़ाऊं थियूं सहण। चूंड लफ़्ज़ जी माना आहे, जोग मन तपस्या, जप तप मन नाम जपण, साधना प्रार्थना जप तप, फ़िक्रात मन चिंता, फ़ाकिया कशी मन बुख कढण, राह मन रस्तो, उल्टी मन उबती, ख़ता मन ग़लती। बेवस धर्म जी राह ते ढोंग करे हलण वारनि इंसाननि जी ख़िलाफ़त कई आहे, जेके परमात्मा जी मंज़िल ते पहुचण लाइ तपस्याऊं कनि था, जप तप कनि था, चिंताउनि में गुज़ारनि था, बुख कढनि था, याने इन राह ते हलण लाइ इन क़िस्म जा तरीक़ा अपनाइनि था। उहे उल्टे रस्ते ते हलण जूं ग़लतियूं कनि था ऐं उहे ईअं लॻंदो आहे त उल्टी राह ते हली करे पाण खे सवे सजाऊं ॾेई रहिया आहिनि। नाऊं आहे, मिलण जे आसरे बेवस हयातीअ खे हलायां थो, रही जे आस अणपूरी, निधर नातो वरी छाजो। चूंड लफ़्ज़ जी माना, आसरे उमीद ते, आस मन उमीद, अणपूरी मन अधूरी, निधर माने आधार बिना, आसाइतो याने उमीद रखंदड़, नातो याने रिश्तो ॻंढ। टिप्पणी आहे, बेवस उन्हनि शख़्सनि जी ज़ोरदार नमूने ख़िलाफ़त कई आहे जेके धर्म जी राह ते ढोंग पाखंड कनि था। बेवस जीवन में आशावादी थी उमेदुनि ते जीवन गुज़ारण जी ॻाल्हि कई आहे। हाणे सबक़ बाबति सवाल। सही जवाब चूंडे ॾिंगियुनि में लिखो। बेवस धर्म जी राह ते ढोंग करे हलण वारनि ख़ाल जी ख़िलाफ़त कई आहे, जानवरनि, देवताउनि, राक्षसनि के इंसाननि। शाइर मुताबिक़ इंसान कंहिं सां मिलण जे आसरे में जीवन गुज़ारे थो, माता, पिता, महबूब, भाऊ। त हिन पाठ मां हाणे तव्हीं छा सिखिया? बेवस जे शाइरनि में गूढ़ा भाव भरियल आहिनि, जेके सुर में ॻाए बि सघिजनि था। बेवस जा शाइर अलॻि अलॻि विषयनि ते लिखियल आहिनि, जिन में ग़रीबनि जे झोपड़ियुनि में ईश्वर जो वासो, परमात्मा जी वॾाईअ जो वर्णन कयल आहे। बेवस इंसान ऐं परमात्मा जे नाते खे अलॻि अलॻि तरीक़नि सां पंहिंजे शेर मार्फत सम्झायो आहे। बेवस सलीस ऐं आम फ़हम ज़बान में शेर जी रचना कई आहे। हाणे सामुंडी सीपू जेका आहे बेवस जी, उन में पाण भाव पक्ष ऐं कला पक्ष पढ़ी वठूं।
त भाव पक्ष आहे, सख़्तु थधि में ग़रीबनि जी हालत बयां कई आहे। मंदिर मस्जिद मढ़ीअ एवज़ भॻवान झूपड़ियुनि में आहे। परमात्मा जी महिमा, रहणीअ कहणीअ में हेक जहिड़ाई, उल्टी राह जूं सवे सज़ाऊं, आडंबर ॾेखाव जी खिलाफ़त, इहे सभु भाव पक्ष आहिनि। ऐं कला पक्ष आहे, निज सिंधी लफ़्ज़ विल्ह, टुबकनि, फ़क़रात, फ़ाक़ियाकशी, तजनीस हरफ़ी जो सवलो नमूने इन में मिसाल ॾिसी सघूं था। हम काफ़िया लफ़्ज़ बि आहिनि। सलीस आम फ़हम भाषा आहे। त ही त थियो भाव पक्ष ऐं कला पक्ष। हाणे अॻियां लाइकीअ में वधारो। महाकवि किशनचंद बेवस जो जनम 25 फरवरी 1885 ईस्वी में सिंधु जे ऐतिहासिक शहर लाड़काणे में श्री तीर्थदास खत्रीअ जे घर थियो। बेवस सिंधी कविता में केतिरियूं ई इनक़लाबी धाराऊं आंदियूं ऐं हू 20वीं सदीअ जे सिंधी साहित्य में चइजे खणी त वधि में वधि अहमियत रखंदड़ हस्ती हो। बेवस सिंधीअ जो हिकु सिरमौर शाइर हो। बेवस हिकु आदर्शी अध्यापक, सुठो हकीम, आदर्श पिता ऐं दरवेश दिल इंसान हो। संदसि विश्वास सादी रहणी ऐं उच कहणीअ में हो। हू समाज सुधारक ऐं देश भगत हो। हू आशावादी शाइर हो। बेवस अवाम जो शाइर आहे। संदसि शइर में सिंधियुनि जे वीचारनि में ऐं उमंगनि जूं लहरूं आहिनि। महात्मा गांधीअ जी आला शख़्सियत जो जेको मथां असरु थियो, उन जा वाक़िआ संदसि शाइरीअ में कलमबंद कया अथई। बेवस जूं ही रचनाऊं पढ़ो ऐं आनंद माणियो। शाइर बेवस, मौजी गीत, बेवस जे चुंड सभिनी किताबनि जो हिकु ई ग्रंथ सॾ पड़ाॾो साॻियो, जंहिं में संदसि सभई चूंड किताब गॾु करे शाया करायो वियो आहे।